गिदड़ बगड़ ऐं उठ जी कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। साथियों, अॼु जी कहाणी इंतहाई दिलचस्प ऐं सबकामोद अथव त कूड़ी शादी जो आख़िर कहिड़ो नतीजो निकितो ऐं बगड़ सां कहिड़ो असरु थियो। कहाणी मुकमल ज़रूरु ॿुधिजो। सही ॻाल्हि था कनि त के ज़माने में को उठनि जो काफ़िलो किथां वेंदो रहियो। हलंदो हलंदो काफ़िलो काफ़ी अॻिते निकिरी वियो। उन्हनि मां हिकिड़ो ऊठ थकिजी पियो। उहो ऊठ एॾो त थकिजी पियो जो हलण खां सफ़ा चूर थी पियो। नेठि काफ़िले वारा ऊठ उनखे उते ई छॾे पाण जंगल खां अॻिते निकिरी हलंदा विया। उहो ऊठ थकी चूर थी पियो हो, सो उते ई रही पियो। सो आराम करण खां पोइ उहो ऊठ जंगल में निकिरी पियो चरण लाइ। हिकु ॾींहुं ॿ ॾींहं जंगल में चरंदो रहियो। चरंदो चरंदो त खेसि ढो ॾाढो थियो, पर उञ बि घणी लॻी पई। सो हाणे पाणी जी ॻोल्हा में हेॾां होॾां जोतूं ॾियणु लॻो ऐं पाणी जी ॻोल्हा में फेरियूं पाइण लाइ अॻिते निकितो। उठ पाणी जे लाइ जोतूं ॾींदो, फेरियूं ॾींदो अॻिते निकितो। इतफ़ाक़ सां हिकिड़ो गिदड़ बि उतां अची लंघियो। उन ई गिदड़ जो उठ खे जोतनि में ॾिठो त कांउसि पुछियाईं ऐं ख़बरचार वरिताईंसि ते अदा उठ ॾे ख़बर अॼु कहिड़ियुनि फेरियुनि में अची वियो आहीं। उठ चयो त यार गिदड़, कहिड़ियूं ख़बरूं थो पुछीं। यार अॼु 10 ॾींहं थियो आहे, उन खां साह थो वञे, पाणी लप न मिलियो आहे। का वार कर, को पाणी जो ॾस ॾे त किथे पी ढो करियां, उञ लाहियां। गिदड़ चयो त पाणी जो ॾस तोखे ॾींदुसि, ऐं गिदड़ हिन सॼे झंग जो वाक़ुफ़ु आहियां, पर हिकिड़ो शर्त आहे। शर्त इहो आहे त तूं मूंखे पंहिंजी ज़बान में हिकिड़ो चक हणणु ॾींदे। उठ चयो इहो त तुंहिंजो अजीब शर्त आहे, पर ॿेली ठीकु आहे, मूंखे पाणी प्यार, तुंहिंजो इहो शर्त क़बूल अथमि। पोइ त अॻियां थियो गिदड़, पोयां थियो उठ। उठ खे वठी अची हिकिड़े वेझड़े तलाउ ते पहुतो, जिते उठ पाणी पी ढो कयो। जॾहिं उठ पाणी पी ढो कयो तॾहिं गिदड़ चयसि त अदा उठ हाणे पंहिंजो वाइदो पार ऐं मूंखे हाणे ज़बान में चक हणणु ॾे। उठ चयसि ॿेली वाक़ई वाइदो त कयो हुउमि, पर हाणे मूंखे पाणी मिलियो आहे, मूं पी ढो कयो आहे। जे पाणी न मिले हा त बेशक ऐं मरी वञा हा, पर हाणे जॾहिं मूंखे पाणी मिली वियो आहे त हाणे छाजा वाइदा ऐं छा जूं ॻाल्हियूं। उठ चयसि जॾां जो आहीं ओॾां भॼी परे थी अची गिदड़ खे दावा ॾिनई ऐं गिदड़ खे चयईं त जेकॾहिं को शाहिद अथई त वठी अचु, मूं कॾहिं तोसां वाइदो कयो हो, हल निकर हितां। गिदड़ जे इहे उठ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हेकर परेशान थी वियो। ॾिठईं मूं ग़लती त कई आहे, मूं कई त ग़लती आहे जो पहिरीं चक हणी पोइ खेसि पाणी ते वठी अचां हा, पर हाणे पाणी पीअण खां पोइ उठ शींहं थी वियो आहे, मुर्गो मूंखे ई पियो दाबा ॾे। पर ख़्यालु कयईं त कोशिशि कबी, ईअं उठ खे छॾिबो कोन। सो हेकर त उठ खे छॾे थोरो अॻिते रवानो थियो। ॾिठईं को शाहिद मन मिली वञे। उठ त चालाक हो, पर गिदड़ उनखां ई वॾो चालाक हो। सो थोरो अॻिभर जो गिदड़ हलियो त परियां हिकिड़ो बगड़ वेंदे ॾिठईं। गिदड़ उनखे हाकल करे चयो त ए अदा, ओ मामा बगड़ थोरो तरस। बगड़ बीह रहियो। पोइ त गिदड़ उन बगड़ खे समूरी हक़ीक़त ॿुधाई त कहिड़े तरीक़े सां उन सां वाइदो कयो ऐं हाणे वाइदे खां फिरी वियो आहे। ऐं गिदड़ बगड़ खे चयो त हल त उनखे धड़का दहमा ॾियूं, डिॼारियूं, ऐं तूं मुंहिंजो शाहिदी ॾे त बराबरि उठ इहो मूंसां वाइदो कयो हो त मन चक हणणु ॾे, पोइ त पाण ॿई उठ खे चक हणूं। पोइ उतां ॿई ॼणा अची गिदड़ सां गॾु, गिदड़ ऐं बगड़ ॿई ॼणा उतां निकिता ऐं अची वरी उठ वटि पहुता ऐं चयूं त उठ, गिदड़ चयो उठ खे त हीउ बगड़ मुंहिंजो शाहिद आहे। बगड़ चयो हा हो, मूं तोखे गिदड़ सां ज़बान में चक हणण जो वाइदो कंदे ॿुधो हो,
ऐं जे तूं चक हणणु ॾींदे त ठीकु आहे, न त असीं उनाणू करियूं था। पोइ जंग में जेके बि जानवर हूंदा, गिदड़ बगड़ सभु अची इकट्ठा थींदा ऐं तोखे ॿेरो ॿेरो करे खाई छॾींदासीं। हाणे इहा अथई सलाह, जे मञी त ठीकु आहे, न त उठ पोइ तुंहिंजो ऐं असांजो ख़बरूं आहिनि। गिदड़ ऐं बगड़ अची उठ खे हिसायो त उठ नेठि लाचार थी पियो। पोइ उठ चयो, ॿेली ठीकु आहे, भला ज़बान में चक पाइण, चक हणाइण क़बूल कयां थो। ऐं गिदड़ खे चयईं त अच गिदड़, भला चक हण। गिदड़ ॾिठो त उठ ते कहिड़ो भरोसो, ऐं जो उठ खे ज़बान में चक हणां त उठ अलाए मूंसां कहिड़ो असरु करे। सो बगड़ ॾिठाई ऐं उनखे चयईं त मामा बगड़, ए मामा तुंहिंजे हूंदे भला आऊं कहिड़ो चक हणां, अच तूं ई खणी चक हणेसि। बगड़ जो इहा ॻाल्हि ॿुधी त वाह तावलो थी पियो। पोइ त तकिड़ो थी पियो चक हणण लाइ, ऐं उठ बि पंहिंजी ज़बान खे ॿाहिरि कढियो। जहिड़ो उठ जी ज़बान ॿाहिरि निकितो त बगड़ वञी चक विधसि, तहिड़ो उठ खे बि चिड़ चढ़ी वई ऐं वॾो कावड़ में अची वियो। तहिड़ो उठ झड़प ॾेई कंध में चक विझी खणी मथे टंगियसि। उते बगड़ गिदड़ खे रड़ करे चयो त भाणेजा गिदड़, वारो कर, हाणे त सिर थो वञे। उन ई ते गिदड़ वणायो त अड़े मामा, ओ मामा, जिन कूड़ियूं शायदियूं ॾिनियूं से अञा बि घणो मथे टंगियल ॾिठासूं, तूं त अञा बि हेठि आहीं। ईअं चई डप खां वठी गिदड़ झंग ॾे मुंहुं कयो, वठी भॻो तमामु घणो निकिरी वियो ऐं वरी उठ ॾे रुख न कयाईं। ऐं पोइ तोबा ताइब थी भॼी परे निकितो। ऐं पोइ उठ बगड़ खे हेठि लाहे खेसि चयो त बगड़, अॼु तोखे आऊं छॾियां थो, पर इन शर्त ते त आईंदे कंहिं बि अणॿुधी ॻाल्हि ते शाहिदी न ॾिजां ऐं अणॾिठी ॻाल्हि ते शाहिदी न ॾिजां। ऐं पोइ बगड़ हुन सां वाइदो करे उतां भॼी पंहिंजे मकान रवानो थी वियो। ऐं पोइ उठ बि उतां पाणी पी ढहो करे अची पंहिंजे वॻर सां मिलियो ऐं पोइ बाक़ी ज़िंदगी पंहिंजे ॿचड़नि ऐं पंहिंजे उठनि सां गॾु ख़ुशि गुज़ारणु लॻो। प्यारा साथियो, उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त कॾहिं बि कंहिं ते अजायो शायदि थी न बीजे, अणॾिठी अणॿुधी ॻाल्हि जो बि शायदि न थिजे, ऐं कंहिंखे बि नुक़सानु रसाइण लाइ कंहिंजो धुर, कंहिंजो साथी न थिजे जंहिंमें तव्हांखे का ख़बर न हुजे ऐं तव्हां कंहिंजी ॻाल्हि में बि न लॻिजो। त उमेदु आहे कहाणी तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।